जेके नक ऐं पेशानी खणी अलाह जो दर छॾे ॿिए जे दर ते झुकंदा आहिनि उन्हनि जो जेके नक ऐं पेशानी खणी सॼी हयाती कंहिंजे दर ते झुकंदा आहिनि। हुसैन मुर्शिद मुवहिदन जो हुसैन साबिर हुसैन शाकिर व काबिल एहतराम आगे हुसैन करबल में पढ़ियो कुरान हुसैन तीरन में अनेती नियत हुसैन बचड़ा कुहाया उतड़े हुसैन बदले में वरतिया जन्नत हुसैन बचड़ा कुहाया उतड़े हुसैन बदले में वरतिया जन्नत बिहिश्त जागिन बुलंद दर्जा हुसैन जो उत मकाम आहे हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे हुसैन गाजी पको नमाजी हुसैन जो ताली मकाम आगे चवे तो खालिद इब्न हकानी सचो रहमतुल्लाह अलैह ए बाऊ राशिद जे वालिद शहीद खालिद जा लफ्ज़ थी ॾाढा सुभान अल्लाह जे जे डॉक्टर खालिद के भी अल्लाह सैयद सोने हुसैन वांगुरु नमाज में मस्जिद में शहादत जो मौत नसीब कराए हुसैन करबल में पढ़ो कुरान चवे तो खालिद इब्न हकानी हुसैन जो दग अजीम दगवा हुसैन जो दगवा जिहाद वारो मुहिब इन जो समूरो जगवा करे गिला तवज्जो कर मारे करे गिला जो हुसैन जी जन्नत उनयते हराम तो बेशक ॾाढा करे गिला जो हुसैन जी जन्नत उनयते हराम आगे हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे हुसैन गाजी पको नमाजी हुसैन जो ताली मकाम आगे। अल्हम्दुलिल्लाह अज 27 अगस्त सन 2020 बमुताबिक 7 मुहर्रमुल हराम सन 1442 हिजरी गोठ मोहम्मद अयूब पिताफी में सुल्तानपुर जे बरसा हाफिज अतीकुर रहमान मलक साहब जिन जे बार बार राब्ते सां प्यारन साथिन भाऊ अब्दुल सुबहान भाऊ अब्दुल करीम पिताफी साहब इन्हनि जी सिक भरी दावत ते अल्लाह से खानपुर शिकारपुर को सफ़र कराए मूंखे हिन ॻोठ जी अॼु ॿियों दफ़ो रब साईं ज़ियारत भी नसीब कराई आहे। तव्हां जमात जे आॾो लॉकडाउन खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर वरी क़ुरान जी सदके अल्लाह दीदार भी तव्हांजो नसीब करायो आहे क़ुरान जी तौफ़ीक़ ॿुधाइण जी नसीब फरमाई आहे। इहा भी मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो हाफ़िज़ अतीकुर रहमान ॿुधायो त साईं 6 महीननि जे लॉकडाउन खां पोइ अॼु पिताफ़िन जे हिन वॾे जलसे खां हिन इलाइक़े में अल्हम्दुलिल्लाह वरी जलसनि जी रौनक बहाल थी वई। मां पोइ चवां त लॉकडाउन जे करे जलसा बंदि हुया जमात सुस्त हूंदी पर अल्हम्दुलिल्लाह जमात में जज़्बो उहो ई आहे। तव्हांखे ख़बर आहे त असां जमियत उलमा इस्लाम अहले सुन्नत वल जमात वारा असां सहाबा जा भी ग़ुलाम आहियूं त असां अहल बैतन जा भी ग़ुलाम आहियूं। असांजी हिकु अखि शान सहाबा आहे त ॿी अखि शान अहल बैत आहे। पखीअ जा भी ॿ पर आहिनि हिकु पर शान सहाबा आहे ॿियो पर शान अहल बैत आहे। असांजो जेको झंडो आहे न जमियत उलमा इस्लाम जो परचम नबवी उन में भी ॿ रंग आहिनि कहिड़ा कहिड़ा हिकु अछो ॿियो कारो परचम नबवी जेको जंग बदर में अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा बीबी आयशा सिद्दीक़ा साईं जी चादर मुबारक में ठाहियो हो। इहो 2 रंगनि वारो परचम नबवी भी असांखे इशारो करे थो त असांजी हिकु अखि शान साहब आहे ॿी अखि शान अहल बैत आहे। मूंखे दोस्तनि चयो साईं शाह साहब तव्हां सुहिणे इमाम हुसैन जे शान ते ॻाल्हायो। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी ज़ुबान खे कहिड़ी ताक़त आहे। मां करबला जे जवान जो शान पढ़ा
वो इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिंजो बाबो सोनो अली साईं जिंजी अम्मा बीबी फातिमत ज़हरा जिंजी अम्मा बीबी फातिमत ज़हरा जेका पंहिंजे बाबे मोहम्मद पाक साईं सां मिलण ईंदी इमाम हुसैन जी अमड़ पंहिंजे बाबे सां मिलण ईंदी त बाबो साईं पंहिंजे कुलनि मुबारकनि तो मुज़म्मिल वारी चादर लाहे ये ज़मीन ते विछाए करे उथी भी पंहिंजी न्याणी बीबी फातिमा साण जो महबूब इस्तक़बाल कंदा इस्तक़बाल कंदा हा। अम्मा फातिमा ज़हरा मुंहिंजे साईं जी लाडली न्याणी आहे। अम्मा साण चवंदी महबूब तव्हांजो शान तो वॾो आहे बाबा साईं तव्हां मुंहिंजे लाइ उथी था बीहो बाबा तव्हां त मोहम्मद बि अहमद बि हामिद बि महमूद बि कासिम बि आकिब बि फातिह बि हाशिर बि रशीद बि मशहूद बि बाबा तू त बशीर वा नज़ीर वा शाफिया हादिया महदिया माहिया मुंजिया नागिया रसूल नबिया अख मारे कर। अम्मा फातिमा चवे थी बाबा हाशमी सैयद अबतगी अजीज नबी बाबा मुझे एडी इज्जत था कयो मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फातिमा अम्मा तुझी इज्जत किए न कया मुके हाणे हाणे जिब्रील चयो साईं महशर जो मैदान थींदो नबियन जो अमड़ियों भी मौजूद होंदियों अल्लाह दे वलियन बुजुर्गन साहब जो अमड़ियों मौजूद होंदियों पर सब खां पहिरों ऐलान थींदो मोमिनानी मां औरतुनि मां सब खां पहिरों जन्नत में कदम लगंदा तो हुसैन जी अमड़ बीबी फातिमा जा कदम लगंदा। थोरो डबलिंग के साफ़ रख जीअं सम्झ में सही अचे छो त तुंहिंजे लाउड ते हूअं ई असां मौलवी जा गला ठहियल आहिनि वेंदासीं बि दुआऊं ॾींदा वेंदासीं हसन साहब अख मारे कर मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फातिमा तुझे एॾो शान आहे ओ मुझी अम्मा मुझी भेण इन पनवाके जे हसन डीजी को साउंड के जरिए जेका अम्मा घर में कुरान थी ॿुधे मां उन सां बि मुखातिब आहियां। अम्मा तव्हांखे जन्नत में जे करे अम्मा बीबी फातिमा साण जो पाड़ो खपे अम्मा फातिमा जो महलो खपे त तव्हांखे 10 कम करणा पवंदा जेके रब साईं पंहिंजे कलाम कुरान मजीद में बयान कया। नंबर पहिरों फरमाए इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात जेके कुरान वणे ॿई हथ मथे करे जो सुभान अल्लाह। इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मुमिनीन वल मुमिनात वल कानितीन वल कानितात वस्सादिकीन वस्सादिकात वस्साबिरीन वस्साबिरात वल खाशिईन वल खाशिआत वल मुतसद्दिकीन वल मुतसद्दिकात वस्साइमीन वस्साइमात वल्हाफिज़ीन फुरूजहुम वल्हाफिज़ात वज़्ज़ाकिरीन अल्लाह कसीरन वज़्ज़ाकिरात अअद्दल्लाहु लहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। चंदे सुभान अल्लाह। हे कुरान जा आशिक शात खल्क आई आहे सॼो पिंडाल भरिजी वियो आहे जमात खे वेहण जी जाइ नथी मिले अल्हम्दुलिल्लाह ॻोठ मोहम्मद अयूब पिताफी वारनि जो जलसो अल्लाह जी बारगाह में क़बूल पइजी वियो। अम्मा फातिमा जो पारो हज़रत अली साईं जो पारो जन्नत में उनखे मिलंदो जंहिंमें 10 सिफ़तूं हुजनि। कुरान में रब तो फरमाए इन्नल मुस्लिमीन मुस्लमान मर्द हुजनि मुस्लमान औरतूं हुजनि हा सभु मुस्लमान हथ मथे करे कलमो पढ़ो ॾाढा ॾाढा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां मुबारक तो ॾियां कुरान बुखारी सैयद जे मथे ते आहे अॼु सभिनी कलमो पढ़ियो सभु मुस्लमान वेठा आहियूं सभु मोमिनो अॼु तव्हांजी मुंहिंजी अल्लाह साईं जन्नत में पकी दाख़िला करे छॾी। नारे तकबीर नारे सारे मुस्तफा अज़मत मुस्तफा सारे कुरान नारे तकबीर। छो
त जन्नत वाणे जी नाहे, ओड जी नाहे, भील जी नाहे, मुशरिक जी नाहे, बागड़ीअ जी नाहे, मुनाफ़िक जी नाहे। जन्नत आहे त हिन मुवहिद मुस्लमान कलमे वारे जी। तव्हां सभिनी जी दाख़िला आहे, क़ुर ते हथ आहे, तव्हां साहब अलबे जा परवाह न हो, तौहीद वारा हो, जन्नत तव्हांजी आहे। पोइ इहा जुदा ॻाल्हि आहे जो तव्हां असां में खोड़ बेनमाज़ी बि वेठा हूंदा, खोड़ चोर बि हूंदा, खोड़ ॿिया गुनाह एब बि असां में घणा हूंदा, खोड़ पीउ जा नाफ़रमान बि हूंदा, खोड़ घर वारनि जा हक़ फॿाइण वारा हूंदा, औलाद जा हक़ खाधा हूंदऊं, खोड़ गुनाहगार। पोइ जेकॾहिं बिना तौबा जे मरी वियासीं, वरी बि मलाइक मारे कुटे पादर हणी टंगो टाली करे वरी बि कलमे जे करे जन्नत में उछले ईंदा। तौहीद वारा असांजी दाख़िला थियल आहे। बाक़ी असां हथ ॿधी तव्हांखे इहो अर्ज़ु करणु आया आहियूं, जॾहिं जन्नत आहे तव्हांजी त पोइ कम सुठा कयो त अखि ॿूटो त रब जन्नत जा दर खोले छॾियो। पहिरीं सिफ़त इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात, ॿी सिफ़त वल मोमिनीन वल मोमिनात। पहिरीं सिफ़त जी तशरीह अल्लाह जे रसूल हीअं कई त मुस्लमान त हर को पाण खे सॾाए थो, पर मुस्लमान चइबो छा खे आहे? नबी साईं जी ज़ुबान जा लफ़्ज़ थो पढ़ा, पाण फरमायो अल मुस्लिम मन सलिमल मुस्लिमून बिल लिसानिही व यदिही। फरमाया मुस्लमान उनखे चइबो आहे जंहिंजे हथ ऐं ज़ुबान को ॿिया मुस्लमान बचियल हुजनि। अॼु ज़ुबान सां गिला कंदई, खिलाणे में एब आहे, पर एब बयानु कंदई, ज़ुबान सां गरम लफ़्ज़ कोसा ॻाल्हाईंदई, अहिड़ा जो जीअं दिलि ते असरु करे, मुस्लमान जी दिलि ज़ख़्मी करे छॾनि। अॼु गिला कूड़ ज़ुबान सां ईज़ा, छाजो मुस्लमान आहे? अॼु हथ सां ईज़ा ॾींदई, खून कंदई, कत्ले आम कंदई, झेड़ा कंदई, हथ सां जेको मुस्लमान ॿिए मुस्लमान खे ईज़ा ॾे, नबी से फरमायो कामिल मुस्लमान न आहे। मुस्लमान चइबो ई उनखे आहे जो तुंहिंजे हथ ऐं ज़ुबान को ॿिया मुस्लमान बचियल हुजनि। वल मोमिनीन वल मोमिनात, ऐं ॿी सिफ़त ईमानदार मर्द, ईमानदार औरतूं, ऐं टी सिफ़त फरमाए वल क़ानितीन वल क़ानितात, फरमाबरदार मर्द थियो, फरमाबरदार औरतूं थियो। वल क़ानितीन वल क़ानितात, चौथी सिफ़त वसादिक़ीन वसादिक़ात, सच्चा मर्द थियो, सच्चियूं औरतूं थियो, कूड़ न ॻाल्हायो। कूड़ ईमान जी कैंची आहे, जीअं कैंची कपिड़े खे कटे छॾे, ईअं हिकु कूड़ वरी ॿियो कूड़, कूड़ ॻाल्हाए 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 मोमिन तुंहिंजो ईमान ख़तम थी वेंदई। सच ते बीठो नच, कूड़ जे मुंहं में धूड़, हिकिड़े सच खे लिकाईंदे शैतान तोखां 100 कूड़ हणाईंदो, पर वरी बि फतह सच जी आहे, कूड़ जी न आहे। सही तो ना गलत है? फतह वरी भी सच जी आहे, केॾो बि लिकाईंदे पर हक़ हक़ ज़ाहिर थींदो। वकुल जाअल हक़ व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूका, बातिल भॼी वेंदो, फतह हक़ वारनि जी हूंदी आहे। चए थो कम मिन फ़ियतिन क़लीलतिन ग़लबत फ़ियतिन कसीरतन बिइज़्निल्लाह। रब तो फरमा हक़ वारो भली ता थोरा हुजो, पर पंहिंजे पेरनि ते सदा थी बीहो। 1400 साल गुज़री विया आहिनि हिन क़ुर जे नाज़िल थियण खे, पर अल्लाह साॻियो आहे, क़ुर साॻियो आहे, मिठो मोहम्मद साॻियो आहे, मिठे मोहम्मद जो दीन बि साॻियो आहे। रुगो तव्हां पंहिंजा पेर मज़बूत कयो, मां अल्लाह जी मदद अॼु बि मोमिननि सां कई। तव्हां जो पंहिंजा पेर तिरकाईंदो त मां ख़ुदा जी मदद काॾों अचे। वसादिक़ीन वसादिक़ात, घणियूं सिफ़तूं थियूं, नथा ॻाल्हायो यार, थकल। इंशाअल्लाह मतां मुंहिंजे वाइज़ खां पोइ तव्हां जमात खे मानी बि खाराईंदा। घणियूं सिफ़तूं थियूं, चार। नंबर पहिरियों मुस्लमान मर्द, मुस्लमान औरतूं, क़ुर में 22 सिपारे जे मुंड में लिखल अथव। ॿियो नंबर मोमिन मर्द, मोमिन औरतूं। 3 नंबर ते फरमाबरदार मर्द, फरमाबरदार औरतूं। 4 नंबर ते सच्चा मर्द, सच्चियूं औरतूं। इन्हनि खे अली साईं जो पाड़ो मिलंदो जन्नत में, अम्मा फातिमा जो पाड़ो मिलंदो। वसादिक़ीन वसादिक़ात, इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मोमिनीन वल मोमिनात वल क़ानितीन वल क़ानितात। फरमाया वरी वल ख़ाशिईन वल ख़ाशियात। 5 नंबर ते उहे मर्द जेके ढुजंदा थी त अकेले अल्लाह को ढुजंदा थी। हिनखे नांग को भो थो थिए, हिनखे जिननि को भो थो थिए,
दरगाह ते अचनि था रोज़ फ़ोनी था कनि साईं असांखे तावीज़ ॾियो जिननि तंग कयो आहे जिन छा कंदा जिन खे कहिड़ी ताक़त आहे इंसान खे ॾुखाए जिन वठंदा उन खे दी जंहिंजो जिस्म पलीत हूंदो आहे जेको टे ॾींहं तड़ न लाहींदो आहे उनखे जिन वठंदा जेको नमाज़ी हूंदो आहे जंहिंजो जिस्म पाक हूंदो आहे जंहिंखे रोज़ानो हिन सुहिणे क़ुर जी तिलावत ज़ुबान ते हूंदी आहे मां गारंटी सां चवां थो जिन हिन जे वेझो न ईंदो जेको पलीत थी घुमंदो न जिन वलखाशिईन वलखाशिआत कंहिंखां पुछिजे वॾेरनि खां बोतारनि खां सरदारनि खां ख़ाननि खां न जंहिंजो रब ॻाल्हाईंदो जंहिंजो रब जंहिंखे रब रखे वलखाशिईन वलखाशिआत वलमुतसद्दिकीन वलमुतसद्दिकात रब तो फरमान मोमिन जी हीअ बि निशानी आहे सचो हुसैनी हूंदो सचो हैदरी हूंदो साहब आलबे जो ग़ुलाम हूंदो त सदको बि कढंदो ख़ैरात बि कंदो छो त महबूब साईं फरमायो असदक़तु रद्दुल बला सदको मुसीबत खे टारे छॾींदो आहे अल्लाह वारो चए थो मां पंहिंजी जीजल अमड़ जी क़ब्र ते रोज़ानो सूरत यासीन पढ़ी ईंदो आहियां ऐं सूरत यासीन क़ुर जी दिलि अथव जेको सुबुह जो सूरत यासीन शरीफ़ जी तिलावत कंदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जे उन ॾींहं ते वफ़ात करे वियो त अल्लाह इन खे बि क़यामत ॾींहुं शहीदनि जी कतार में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी उम्मत ते अल्लाह एॾो महिरबान आहे जेको राति जो सुम्हण खां अॻु में बिस्तरे ते सूरत यासीन शरीफ़ जी तिलावत कंदो अल्लाह सही सॼे कुले वारे मलाइक खे चवंदो लिखेसि ॼण 10 ख़तम क़ुर जा कढी सुम्ही पियो ऐं मौलाना हाफ़िज़ साहिब यासीन में घणा मिंट लॻंदा आहिनि पढ़ण में वधि में वधि 10 मिंट यासीन जे पढ़ण में 10-15 मिंट राति जो यासीन पढ़ी सुम्ह त सॼे कुले वारो मलाइक लिखंदे मिठे मोहम्मद जे करे उनजो उम्मत या ॼण 10 ख़तम क़ुर जा कढी सुम्ही फरमाई अल्लाह अकबर कबीरा पोइ फरमाए त मां पंहिंजी माउ जी क़ब्र ते यासीन पढ़ी ईंदो हुअमि अम्मा जी क़ब्र ते सूरत तबार पढ़ी ईंदो हुअमि हिकु दफ़े अम्मा जो निंड में दीदार थियो चवांसि तो अम्मा ॾे त ख़बर छा हाल आहे चे पुट तूं जेको क़ुर पढ़ंदो आहे पढ़ी मुंहिंजे रूह खे बख़्शींदो आहे इन जो बि बदिलो मिलियो आहे पर दुनिया में जॾहिं मां वफ़ात करे वियमि मूंखे क़ब्र में सुम्हारे आया फरमाए अज़ाब अचे पियो ॾाढी गुनाहगार पुट अल्लाह जा मलाइक अज़ाब जे लाइ जहन्नम जी बाह जो टांडो खणी आया उहा जहन्नम जी बाह जॾहिं मुंहिंजे वेझो पई अचे मां ॾाढी परेशान थी वियमि क़ब्र में बाह पई अचे पोइ हिकिड़े मलाइक अल्लाह जे हुकुम सां महिरबानी कई हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो खणी आयो अम्मा आहे त ॾाढी गुनाहगार पर रब करीम ई गोश्त जो टुकड़ो मोकिलियो आहे अम्मा हिन खे पंहिंजे सॼे हथ में खण अम्मा इहा जहन्नम जी बाह जेका क़ब्र में अचई थी इनके गोश्त जो टुकड़ो ॾेखार जाए ही सदके वारो गोश्त आहे इंशाअल्लाह हिन सदके में एॾो पावर आहे एॾी ताक़त आहे जो जहन्नम जी बाहि तुंहिंजी क़ब्र मों हिन सदके जे करे काफ़ी मेल परे थी वई अम्मा साइण थी फरमा पुट अल्लाह जो कसम हीअ सॼे पासे खां जहन्नम जी बाहि क़ब्र में वेझो आई त सदके वारो गोश्त ॾेखारियोमांसि बाहि मां परे थी वई वरी खॿे पासे खां आई वरी सदके वारो गोश्त ॾेखारियोमांसि वरी बाहि क़ब्र मां परे थी वई वरी अॻियों आई वरी बि सदके वारो गोश्त जो टुकड़ो ॾिनोमांसि हीअं ॾेखारियोमांसि वरी बाहि हटी वई वरी पुठीअ जे पोयों आई वरी बि गोश्त जो टुकड़ो ॾेखारियो मलाइकनि खे चयमि त ही रब साईं खां पुछी अचो ही मुंहिंजो गोश्त जो टुकड़ो ही ख़ैरात वारो रब वटि क़बूल पइजी वियो अल्लाह साईं फरमायो मलाइको मुंहिंजी बानीअ खे चओ उहा शाम तोखे यादि आहे घर में कोई बि न हो बुख बि लॻी हुई दस्तरखाने ते मानी बि हुई घर में बि भाॼी बि कोन हुई गोश्त जो टुकड़ो भुगल तयारु थियल भाॼी खाइण जे लाइ वेठी आहे पर दरवाज़ो खड़कियो हिकिड़े फ़क़ीर सदा आई अम्मा मां 3 ॾींहंनि जो बुखायल आहियां अम्मा अथव त कुझु ॾियो मानीअ जो टुकर का भाॼी ॾियो ॾाढी बुख लॻी आहे पर मां अल्लाह ॾिसां पियो हिन मंज़र खे अम्मा तुंहिंजी दिलि में ख़्यालु आयो मुंहिंजो वक़्तु गुज़री वेंदो मां
रात भी मानी तैयार करे खाईंदमि पर अल्लाह जो नालो दर ते आयो आहे खाली न मोटाया। अला लिल्लाहि दीनुल खालिस, मां रब के इखलास पसंद आहे, मुंहिंजो दीन भी खालिस आहे। अम्मा उहा गोश्त जे टुकड़े वारी भाॼी वटीअ में जेको बोड़ हो उहो खणी करे मां रब खे ख़ुशि करण जे लाइ फ़क़ीर खे ॾिनई। उन फ़क़ीर तोखे दुआ इहा ॾिनी, अम्मा अलाह तोखे क़ब्र जे अज़ाब खां बचाईंदो। उन फ़क़ीर जी इहे दुआ जा लफ़्ज़ मां रब वटि अघामजी विया। इन हिकिड़े सदके जे करे मां अलाह क़यामत ताईं क़ब्र में निंड थो करायां, जहन्नम जी बाहि खां बचायां थो। असदक़तु रद्दुल बला, सदको मुसीबत खे बि टारींदो आहे। तक़दीर में त असांजे लाइ अलाए केॾियूं मुश्किलातूं हादिसा लिखल हूंदा आहिनि, पर सदको कढंदे त इंशाअल्लाह सदके जी बरकत सां हादिसा ख़तम थी वेंदा, रब तक़दीर खे बदिलाए छॾींदो। शहीद इस्लाम जो भाउ पियो चवे मौलाना मसूद रहमान सुमरो लाड़काणे वारो, अल्लाह अकबर चे असां सखर खां निकितासीं, रस्ते ते तबलीग जमात वारा पैदल वञनि पिया। असांजे दिलि में ख़्यालु आयो त हिननि जो इकराम कजे, छो त अल्लाह जे रस्ते में तबलीग लाइ निकिता आहिनि। लही करे गाॾीअ में उन्हनि सां हथ बि मिलायोसीं, 500 रुपया उन अमीर साहब खे ॾिनासीं त तव्हां किथे इकराम में शामिल कजो। न पिया वठनि छो त तबलीग वारा पैसा न वठंदा आहिनि, पर जॾहिं तारीफ़ करायोमान त मां शहीद ख़ालिद महमूद जो भाउ आहियां त मुंहिंजे हथ खे ख़ाली न मोटायो। सुभान अल्लाह, असां सदको कढियोसीं, थोरो अॻिते आयासीं, लखी मोड़ ते जेको वज़ीराबाद शहर बि आहे, लखी मोड़ ते जितां लाड़काणे रोड वेंदो आहे, उते असांजी गाॾीअ जो मेंहं सां हादिसो थियो। असांजी कार ईअं कल्पातूं खाधियूं, पर अल्हम्दुलिल्लाह थोरो गाॾीअ खे नुक़सानु थियो। गाॾीअ में अंदरि 5 ॼणा वेठा हुआसीं, कंहिंजे वार खे बि लोॾो न आयो। वल्मुतसद्दिक़ीन वल्मुतसद्दिक़ात, रब साईं फरमाए थो मोमिन जी हीअ बि निशानी आहे। वसाबिरीन वसाबिरात, मोमिन खे ॾुख ईंदा, मोमिन खे तकलीफ़ूं ईंदियूं, मोमिन खे आज़माईंदो मांसि, कॾहिं माल में नुक़सान, कॾहिं जान में नुक़सान। मां नथो चवां, क़ुरान जो मुतालो कयो, ॿियो सिपारो सूरत बक़र में रब थो फरमाए वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल ख़ौफ़ि वलजूइ वनक़सिम मिनल अमवाल वलअन्फुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। जेके क़ुरान वणे बैत मथे करे जो सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे तकबीर, शारे कुरान। अल्लाह अकबर। दुख ईंदव, तकलीफ़ा ईंदव, कॾहिं माकड़ जो अज़ाब। सांगड़ ज़िले में जलसे ते वियमि, रोइन पिया, साईं शाह साहब अज़ाब आयो आहे, लूमड़ जी शिकिल में चमड़ा लथा आहिनि, कांव जेॾा बागनि जा बाग खाई विया। साईं फसल तयार, कश्मीर जे पासे जलसे ते वियनि, जॾहिं कणक जी मुंद हुई, साईं बीठल फसल कणक ते गड़ो थियो। हा साईं, कणक तबाह थी वई। अल्लाह फरमाए थो आज़माईंदो मां, कॾहिं माल में नुक़सान। 3-4 महीना लॉकडाउन हलियो, माण्हू ग़रीब थी विया, मिसकीन थी विया, दुकान बंदि थी विया, माण्हुनि कर्ज़ खयां, मजबूर थी विया। इहा बि रब जी आज़माइश आहे। अवल ख़ौफ़ी, ख़ौफ़ बि ॾींदो मां, कॾहिं दुश्मन जो मां रब आज़माईंदो मां, कॾहिं कॾहिं प्यारियूं प्यारियूं जानियूं बि खसींदो मां। हिकिड़े ॾींहं ते 11 माण्हुनि जा क़त्ल खून, कॾहिं अबो वियो, कॾहिं अम्मा वई, कॾहिं नंढड़ा मासूम ॿार जिगर जा टुकड़ा बि मां ख़ुदा खसे वठंदो मां। पोइ हाय घोड़ा न कजो, सबुर कजो, सबुर कजो, इहे लफ़्ज़ चइजो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अॼु शाम असुर नमाज़ खां पोइ दरगाह हाले जी शरीफ़ ते हज़रत साईं अब्दुल समद साहिब जन जी ज़ियारत थी। साईं जन सां मुंहिंजी मुलाक़ात थी, ताज़ियत बि कईसीं। हज़रत साईं जी अखियुनि मां पाणी पियो अचे। अजीब लफ़्ज़ हिकिड़ा ॿुधायो, चयो त क़ालू इन्ना लिल्लाह। पुट इहे लफ़्ज़ पढ़ो, सॼी जमात खे साईं पढ़ाए पियो, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। साईं अब्दुल समद साहिब जन अल्लाह से साईं जन जी उम्र में हयाती में बरकत
करे आमीन चो। साईं चवनि पिया जॾहिं इहे लफ़्ज़ बानो मुसीबत ते पढ़ंदो आहे अल्लाह एॾो ख़ुशि थींदो आहे जो रब मलाइकनि खे मोकिलींदो आहे वञो मुंहिंजे बाने खे ॾिसी अचो। तकलीफ़ ॾिनी तमास, जानियूं खसियूं तमास, प्यारा खसिया तमास, बानो हाय घोड़ा तो करे सीने के धक तोड़े मथे के धक तोड़े या मुझे इन इम्तिहान ते सब्र करे चे तो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मलाइक चवंदा आहिनि हा रब सब्र थो करे ये लफ़्ज़ तो पढ़े। साईं ॿुधाइनि पिया त पोइ अल्लाह ख़ुशीअ में अची उन बाने जिते मुसीबत आई सब्र करे ये लफ़्ज़ पढ़े अल्लाह उन बाने जे चपन को रब्बुल आलमीन चुमी वठंदो आहे। हे वरी हाय घोड़ा पंहिंजी रत कढंदई ख़ुदा जो अज़ाब अची वियो आहे सहाबा जे गुस्ताखनि ते। मोचड़ो बि पंहिंजो, हथ बि पंहिंजो, पाण खे कुट कोटा लॻे पई। अल्लाह अकबर। शहीद ज़िंदा आहिनि ॾाढा जो, ज़िंदा ते मातम न कबो आहे, ज़िंदा ते सब्र कबो आहे। हा मां नथो चवां ही सैयद जे हथ में क़ुर आहे, मञो न मञो तव्हांजी मर्ज़ी, जलसे ते घुरायो न घुरायो तव्हांजी मर्ज़ी। पिता साहिबो असांखे तव्हांजो भउ न आहे, असांखे अल्लाह अल्लाह जे रसूल जो भउ आहे। जेको वाइज़ में मौलवी वाइज़ में हक़ लिखाईंदो, नबी साहिब फरमाया क़यामत जे ॾींहुं अहिड़े मौलवीअ खे बि मलाइक गिचीअ में ज़ंजीर विझी जहन्नम में फिटो कंदा। असां तव्हांजो ईमान बचाइण आया आहियूं। हाय घोड़ा न कजो, सब्र कजो, छो त शहीद ज़िंदा अथव। रब क़ुरान में चए थो वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशउरून। शहीद ज़िंदा अथव। तरी त साईं अब्दुल समद साहब बि रोई करे चए पियो अल्लाह करे मूंखे शहीद कंदा, मां शहीद थी वञा। शहीदनि जो दर्जो एॾो आहे जो साईं पियो चवे त ए जेके शहीद थी विया असांजा रिश्तेदार, अल्लाह करे इन्हनि जे सदके अल्लाह असांखे बि बख़्शे छॾे, छो त शहादत चूंडा रब करीम जी, शहादत चूंडा रब करीम जी। फरमाए तो उलाइकल लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना वस्सिद्दीक़ीना वश्शुहदा। नबूवत भी अल्लाह जी चूंडा, त शहादत भी अल्लाह जी चूंडा। मां कुर्बान वञा सोने इमाम हुसैन था करबला में जॾहिं 2 मुहर्रम ते अचे थो अल्लाह अकबर, अली असगर भी शहीद थी वियो, अली अकबर भी शहीद थी वियो, आल बैत शहीद थींदा हुआ। करबला में उहे भी शहीद थी विया जिन जा कद भी तलवारनि खां नंढा हुआ, पर पोइ बि शहीदनि जी अमड़ियूं आल बैतनि जे खीमे में का शहीद जी न्याणी हुई, का शहीद जी अमड़ हुई, का शहीद जी भेण हुई। उहे बीबी सगो हे त ज़ाकिर तकीर में चवे तो त बीबिन पंहिंजा रवा उछलाया अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह। अरे नबी जे घराणे आल रसूल बीबी सगोरियूं सैयदनि जी न्याणियुनि जे लाइ कहिड़ा लफ़्ज़ तो ॻाल्हाए। ख़ुदा तुंहिंजे वात में जीत विझे। नबी साईं जूं न्याणियूं पंहिंजा रवा कीअं लाहींदियूं, नबी साईं जूं न्याणियूं पंहिंजे मथे में मिटी कीअं विझंदियूं। अम्मा फातिमा जूं न्याणियूं हुयूं, उहे त असां खां मथे हुयूं, असांजी औरतुनि खां मथे हुयूं। अल्लाह अकबर। तॾहिं त रावी थो चए हेतिरा शहीद थी विया करबला में अहल बैतन जा, पर पोइ बि का अम्मा शहीद जी नमाज़ में रुकूअ में हुई, का अम्मा सजदे में हुई, का अम्मा अतहियात में हुई, का अम्मा सजदे में चवे पई सुभान रब्बियल आला, का रुकूअ में चवे पई सुभान रब्बियल अज़ीम। छो त करबला में जेके शहीदनि जूं बीबियूं सगोरियूं हुयूं उहे उन अम्मा फातिमा जूं तरबियत वारियूं हुयूं, जेका अम्मा फातिमा पंहिंजे मुड़ुस अलीअ खे चवे पई अली मां फातिमा जो आख़िरी टाइम आहे, मुंहिंजी वसियत ॿुधजाए, अली मां को नाराज़ आहे त मूंखे माफ़ कजाए, अली मां को नाराज़ आहे त मूंखे माफ़ कजाए। हज़रत अली साईं थो चए फातिमा मां तोखां कीअं नाराज़ थींदुसि, फातिमा तुंहिंजे हूंदे मां ॿी शादी बि
न कई आ। फातिमा तू मुझे महबूब के प्यारी आ तो मुखे भी प्यारी आ। फातिमा मां तो को नाराज न आया। नन्ना मां फातिमा चेती अली जरे मुझो निकाह थियो मां बाबे मोहम्मद रसूलुल्लाह जे घर में रुखसती थी तो मुझे बाबे शादी वारे ॾींहुं मूंखे कन में चयो ख़बरदार फातिमा मुड़स जी इज्जत कजाए, मुड़स जी इज्जत कजाए। फातिमा जे मुड़स के नाराज करे आई क़यामत जे ॾींहुं मां बाबे मोहम्मद के पंहिंजो चेहरो न ॾेखार जाए। अल्लाह अकबर एॾो ताकीद ऐं ॿी वसियत अली मुंहिंजा बच्चा नंढा थी इमाम हसन हुसैन रात जो 12 बजे उथंदा थी रोईंदा थी पानी घुरंदा थी अली मुझे बच्चन के दड़को न दी जाए, अली मुझे बच्चन के पानी भी दी जाए। अखमारे कर पन्नो आकिल जे इलाके वारो सुल्तानपुर जे इलाके वारो आसपास जे गोठन जा आयल दीवानो वरी टी वसियत अम्मा फातिमा जी अली जॾहिं मां वफ़ात करे वञा अली मुंहिंजो जनाज़ो ॾींहं जो न पढ़ाई जाए, मुंहिंजो जनाज़ो रात जो पढ़ाई जाए। पर्देदार आहे न, हयादार आहे न, मुझो जनाज़ो ॾींहं जो न पढ़ाईंदा रात जो पढ़ाईंदा। अॼु मोबाइल में हिकिड़े इलाइक़े जी तस्वीर आई आहे इमाम हुसैन जे ग़म में औरतूं मजलिस मल्हाइनि थियूं पर सभिनी जा मथनि जा रवा नथा थियनि। अफ़सोस आहे तुंहिंजे दीन ते तुंहिंजे इस्लाम ते। अम्मा फातिमा जी वसियत ॿुध। अम्मा फातिमा जो हुकदार असां मोमिननि जूं अमड़ियूं आहिनि, असां मोमिननि जूं न्याणियूं आहिनि सुन्नी जमात वारनि जूं। अम्मा फातिमा चए थी अली मां जॾहिं जान छॾे वञा मुंहिंजो जनाज़ो रात जो पढ़ाइजांइ। मुंहिंजे जनाज़े जे चौधारी अली काना ॾेई करे पर्दो ॾिजांइ जीअं सहाबा मूंखे कांधी कुल्हे ते खणंदा मुंहिंजो जॾहिं जनाज़ो खणंदा त कंहिं साहिबीअ खे इहा बि ख़बर न पए त नबी साईं जी लाडली न्याणी अम्मा फातिमा जो कद केतिरो हो इहो बि कंहिंखे मालूम न थिए। जिस्म जो जान जो कद केतिरो हो इहो बि मालूम न थिए। एॾो पर्दो अली मुंहिंजे जनाज़े में बत्ती बि न खणजांइ, ऊंधे में मुंहिंजो जनाज़ो खणजांइ। एॾी पर्देदार। ऐं असांजो मोमिनाणियूं सॾा आहिनि अम्मा फातिमा जी हुकदार पर पर्दो लभे ई कोन। मोमिन बि उन्हनि खे ॾिसंदा त अञा जोश में पवनि। अल्लाह फरमाए वसाबिरीन वसाबिरात सब्र कजो शहीदनि जी शहादत ते चो हाय घोड़ा न कंदासीं सब्र कंदासीं। ए सैयद जे हथ में क़ुरान आ सॼो क़ुरान पढ़ो किथे बि अल्लाह से मातम जो लफ़्ज़ न लिखियो आहे। आज़ादारी मल्हाइनि था आज़ादारी चइबो छा के आहे आज़ादारी ताज़ियत खां वरिती अथऊं। ताज़ियत जो मतिलबु आहे माना कंहिंखे ॾुख आयो मुसीबत आई टे कुल पढ़ी हुनखे इन्ना लिल्लाह पढ़ो हुकुम ख़ुदा जो पढ़ो। 1400 जहां से कई साल गुज़री विया इमाम हुसैन जी शहादत खां पोइ तक़रीबन 300 साल गुज़रिया कंहिं बि हाय घोड़ा न कई कंहिं बि मातम न कयो पिटको कुटको न कयो। असां हथ ॿधी क़ुरान ॾेखारे तव्हांखे अर्ज़ु करण आहियूं असां पिटके वारा न आहियूं असां पटके वारा आहियूं असां सब्र वारा आहियूं असां तव्हांखे पारत करण आहियूं त ॾिसो रब जो क़ुरान सब्र जे बारे में छा थो चए। फरमाए थो इन या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। चइबे न सुभान अल्लाह। वरी ॿी जाते अल्लाह सी क़ुरान में सब्र के बारे में फरमायो वबश्शिर साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। वरी टी जाते अल्लाह से सब्र के बारे में फरमायो इन्नमा युवफ़्फ़ा साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब। वरी पंजी चौथी जाते अल्लाह से सब्र के बारे में फरमायो वज़कुर अब्दना अय्यूब इज़ नादा रब्बहु अन्नी मस्सनी अश-शैतानु बिनुस्बिन व अज़ाब उरकुज़ बिरिजलिका हाज़ा मुग़तसलुन बारिदुन व शराब। अय्यूब अलैहिस्सलाम के बारे में भी अचे तो फरमाए इन्ना वजदनाहु साबिरा निअमल अब्दु इन्नहु अव्वाब। वरी शही जाते अल्लाह से सब्र के बारे में
में फरमायो, फरमा सलामुन अलैकुम बिमा सबरतुम, जेके सब्र कंदा हाय घोड़ा न कंदा जन्नत दे 8 दरवाजन मोनन दे सलाम ईंदा। वरी अल्लाह से के जाते सब्र दे बारे में ही भी फरमायो, इन्नमा युवफ़्फ़स साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब, मां सब्र वारन के पूरो पूरो बदलो दींदो मां। अल्लाह से के जाते ही भी फरमायो, सुम्मा कान मिनल लज़ीना आमनू व तवासौ बिस्सब्र व तवासौ बिल मरहमा। वरी अल्लाह से भी जाते कुरान में सब्र के बारे में फरमायो, वल असरी इन्नल इंसाना लफी खुस्र इल्लल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस्सब्र। वरी भी जाते अल्लाह से कुरान में सब्र के बारे में फरमायो, लैसल बिर्र अन तुवल्लू वजूहकुम क़िबलल मशरिक़ वल मग़रिब वलाकिन्नल बिर्र मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर वल मलाइकति वल किताब वन नबिय्यीन व आतल माल अला हुब्बिही ज़विल क़ुरबा वल यतामा वल मसाकिन व इब्नस सबील वस्साइलीन व फिर रिक़ाब व अक़ामस सलात व आतज़ ज़कात वल मौक़ूफ़ीन बिअहदिहिम इज़ा आहदू वस्साबिरीन फिल बासाए वज़र्रा। वरी भी जाते अल्लाह से सब्र के बारे में फरमायो, अचो कुरान ॿुधंदा वञो, हेॾे कुरान जो सोदो थव, हेॾे सब्र जो सोदो थव, होॾे 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 सहाबा कराम ते तबर्रु थव। अल्लाह अकबर, होॾे वेंदो त कुरान को ॻाल्हि ॿाहिरि मिलंदव। हिन जमात में अचो त कुरान ई कुरान आहे, मोहम्मद साईं जो फरमान आहे। जीअं नबी से फरमायो, लैस मिन्ना मन ज़रबल खुदूद व शक़ल जुयूब व दावा बिदावल जाहिलियत। पन्ने आखिल जे इलाके वारो ॿुधो ॿुधो, हुज़ूर साईं जा सच्चा आशिको, मां हदीस जे किताबनि में ॾेखारण जे लाइ तयार आहियां। नबी से फरमायो, जे दुख जे करे हाय घोड़ा कई, पंहिंजे सीने खे धक हंए, पंहिंजो गिरेबान फाड़े छॾे, फलैस मिन्ना, इहो ज़ालिम मां मोहम्मद जी उम्मत मों ई न आहे। हता के ॿी जाते हदीस में अचे थो, नबी से फरमायो, जे दुख जे करे पंहिंजा हथ खणी ये गिरेबान ते हया, फरमाया रुगो हीअं हथ खणी हीअं सथर ते हथ ये दुख जे करे रड़ कये, अल्लाह सॼी ज़िंदगीअ जा अमल चट करे छॾींदसि। अल्लाह माफ़ करे, हथ ॿधी अर्ज़ु करण आयो, साबिरी न थियो, साबिरी न थियो। इमाम हुसैन करबला में सब्र कयो, जॾहिं इमाम आली मकाम जी शहादत जो टाइम थो अचे, हाणे पंहिंजी न्याणीअ खां मोकिलाए थो, बीबी ज़ैनब खां, अम्मा हम बि पंहिंजी भेण खां मोकिलाए थो, न्याणी बीबी सकीना खां मोकिलाए थो, अम्मा अॼु मां वञा थो, मूंखे दुआ कजो, अॼु 2 मुहर्रम जो ॾींहुं आहे, जुमे जी राति मूंखे ख्वाब में पंहिंजे नाने नबी जो दीदार थियो। नाने मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सोना हुसैन सुभाणे तुझी शहादत जो ॾिहाड़ो आहे, सोना हुसैन हाय घोड़ा न कजाए, सब्र कजाए, सोना सुभाणे रोज़ो भी रखजाए, रोज़ो रखी करे पोइ करबला में अचजाए, जीअं जुमे जे ॾींहुं रोज़े जी हालत में तोखे शहादत मिले त मां नानो नबी पंहिंजे यारनि सां गॾु तुंहिंजो इस्तक़बाल करे शाम जो रोज़ो तोखे जन्नत में खोलंदो। नारे तकबीर, नारे तकबीर, सारे मुस्तफा, सारे बावे हुसैन वसले, हुसैनी रोज़ेदार थींदा थी। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां हेदरी हुसैनी 2 मुहर्रम ते रोज़ो रखंदा, तव्हां नियत कयो, पर 2 सां गॾु 9 बि रखिजो या 2 सां गॾु 11 बि रखिजो। अल्लाह जे रसूल जो फरमान आहे, ऐं इन 2 रोज़नि जे रखण जे करे अल्लाह सॼे साल जे रोज़नि जो सवाबु ॾींदो, सॼे साल जो। वाह जो पैकेज आहे। पोइ मोबाइलनि जी सिम वारा चवंदा न 680 रुपए इज़ी लोड करायो, 3000 मिंट फ्री, 150 अदर नेटवर्क ते बि फ्री, अलाए केॾा मैसेज फ्री, इंटरनेट जी एम बि फ्री। पर अल्लाह साईं जो मिठे मोहम्मद जी उम्मत सां पैकेज आहे, 2 रोज़ा रखनि सवाब में 12 महीना रोज़नि जो सवाबु लिखनि। सुभाणे ख़ैर सां 8 अथव, वरी पोइ 9 आहे, वरी 9 ते रखो अल्हम्दुलिल्लाह, वरी 9 ते रखो, छंछर आचर रखो। इमाम आली मकाम तवज्जो के मुझे टाइम खत्म थियण वारो आहे, मां आख़िरी ॻाल्हियूं कंदो वञा। इमाम आली मकाम
जरे करबला जो मैदान थो अचे जुमे जो ॾींहुं आहे शिमिर पली त कहिड़ो टाइम आहे जुमे जो वक़्त जी नमाज़ जी तयारी थी हले मके मदीने जा मुस्लमान जुमे नमाज़ जी तयारी कंदा हूंदा वाह सोना हुसैन मां तुंहिंजी अज़मत तो क़ुर्बान वञा ज़ालिमनि खे चवे थो पाण खे मुस्लमान सॾाइण वारो हो मुंहिंजे बचनि जा कातिलो छा तव्हांखे बि जुमो यादि आहे इमाम हुसैन खे चवंदा असां नमाज़ कोन पढ़ंदासीं अबा जिन नबी संजा नवासा कुठिया उन्हनि ज़ालिमनि खां अल्लाह क़ुरान बि खसे छॾियो नमाज़ बि खसे छॾियो अम्मा बीबी ज़ैनब इन्हनि खे पिटियो हो न इन्हनि खे नमाज़ नसीब थींदी न क़ुरान नसीब थींदो पर तव्हां जमियत उलमा इस्लाम अहले सुन्नत वल जमात देवबंद वारो मुबारक हुजे तव्हां वटि क़ुरान बि आहे त तव्हां वटि नमाज़ बि आहे इमाम हुसैन जो ॾाजो इहो आहे हे पटको हे दाढ़ी हे सीने में क़ुरान हे 5 वक़्त नमाज़ हे पेशानीअ ते सजदा इहो मुंहिंजे सोने हुसैन जो करबला में ॾाजो आहे हे वरी चांहि जे कोप ते वेठो आहे नमाज़ हली थी वञे पर ही गिला करे थो नमाज़ नथो पढ़े छाजो तूं हुसैनीअ तव्हांजो हैदरी आहे सदाईं हैदरी वरी यारनि जी महफ़िल में नमाज़ वई तीर ऐं तलवारनि जी बारिश हुई 5 मुहर्रम ते इमाम अली मक़ाम रण करे चे तो शिमिर पली त जंग बंदि कर नाने नबी जी नमाज़ जो टाइम थी वियो आहे तीर हलन था तलवारूं खंजर कमान मो निकरन था तीर शिमिर तो चे जंग बंद न थींदी इमाम अली मकाम तो फरमाए सीरत करबला दा किताब था लिखल इमाम अली मकाम जो मुजा मुजाहिद घणा बचाओ आवाज ॾींदड़ चयो साईं 40 बचाओ फरमाए 20 ॼणा हिननि ज़ालिमनि ते तीरनि तलवारनि खंजरनि सां मुंहुं ॾियो 20 ॼणा करबला जे मैदान में मां इमाम हुसैन जे कढ अल्लाह अकबर करे हासे तयम्मुम करे करबला जी गाड़ी मिटी असां तीरनि तलवारनि जी बारिश में जमात सां नमाज़ पढ़ो तॾहिं त के अल्लाह वारे चयो न मस्जिद में न बैतुल्लाह की दीवारों के साए में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साए में थदल पखड़ जे तो नमाज पढ़ण सोली ॻाल्हि आहे तीरनि ऐं तलवारनि जी शाम में एसीअ वारी मस्जिद में डिगा नफ़ल पढ़ण सोली ॻाल्हि आहे पर ख़ुदा जो कसम आहे तलवारनि ऐं हथियारनि जी बरसात में नमाज पढ़ण इहा हुसैनी नमाज़ आहे मुंहिंजे शहीद ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह सखर में तॾहिं त गोलियुनि जी बरसात में हुसैनी नमाज़ पढ़ी ॾेखारी फ़ैसिलो थी वियो त सचा हुसैनी कहिड़ा नमाज न पढ़ंदासीं न पढ़ो त न पढ़ो भला मूंखे त पाणी ॾियो त मां त इमाम हुसैन ज़िंदगीअ जी आख़िरी नमाज़ वुज़ूअ सां पढ़ां मुंहिंजी ख़्वाहिश आहे ज़ालिम चवंदा पाणी बि न ॾींदासीं इमाम अली मक़ाम फरमाया न ॾे त न ॾे पाणी भला तयम्मुम त कयां मुहम्मदी शरीयत में पाणी न मिले त तयम्मुम करे नमाज़ पढ़े बि नमाज़ अदा थी वेंदी तरी त चए तो शिमिर ज़रा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे शिमिर ज़रा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे हक का करूं शुक्र अदा मुझे सजदा तो कर लेने दे सर भी कटाना मेरा घर भी लुटाना मेरा सर भी कटाना मेरा घर भी लुटाना मेरा एकदम ज़रा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो आखिर में बेवफाई न कर जल्दी सुभान अल्लाह कर अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो इमाम अली मकाम नमाज अदा कई ज़ालिम नमाज में वार कयो इमाम अली मकाम के अल्लाह से शहादत नसीब कराई अल्लाह अकबर अम्मा बीबी ज़ैनब साण दुआ घुरी या अल्लाह मुझे भा जो मांखे आखिरी दीदार करा या अल्लाह मुझो भा मां जुदा थी वियो या अल्लाह मुझे भा जो दीदार करा सीरत करबला जा किताब ता लिखन इमाम हीअ बि त मज़लूम जी भेण हुई इमाम हुसैन जी अल्लाह से मज़लूम जी दुआ ये अघाईंदो आहे ये कबूल कंदो आहे जो मज़लूम जी दुआ बि माउ जी दुआ 7 आसमाननि जा दरवाज़ा खुली वेंदा आहिनि डायरेक्ट अर्श ते वेंदी आहे बच जाए मज़लूम जी आख मता मज़लूम जी आप है तो पोइ दुनिया में भी सटजी वेंदे त आख़िरत में जुदा अज़ाब थींदे
चल रब पनाह ॾे इन आह खे एॾी तेज़ी आहे जो दर खुली था वञनि, डायरेक्ट अर्श ते वञे थी। अम्मा बेबे ज़ैनब चयो, या अल्लाह मुंहिंजो भाउ बि शहीद थी वियो। फरमाईंदा इमाम हुसैन जे शहीद थियण सां अञा टेपारी जी नमाज़ जो टाइम दाख़िल न थियो, जुमे जो ॾींहुं हो, पाण शहीद थी विया त करबला में वाचूड़ो अची वियो, तूफ़ान अची वियो, ज़ालिमनि जा खीमा पटिजी विया, उन्हनि जा थांव ऊंधा थी विया। इमाम अली मकाम जी शहादत खां पोइ आसमान भी ॼण रोई वेठो, तूफ़ानी मंज़र थी वियो, ऊंदहि थी वई, टेपारीअ जो ऊंदहि थी वई। अम्मा बीबी ज़ैनब थी फरमा, मां पंहिंजे भाउ जे लाश खे ॻोल्हां थी, ॻोल्हींदे ॻोल्हींदे मां पंहिंजे भाउ हुसैन जे आंगुरनि मुबारकनि खे सुञाणे करे चंद ही मुंहिंजो भाउ आहे। अहिड़ो हिकिड़ो नूरानी चमकाट थियो जो मां मज़लूम भेण खे अल्लाह साईं ज़ालिमनि खां बचाईंदे पंहिंजे भाउ हुसैन जो दीदार करायो। नारे तकबीर, नारे तकबीर, सारे इमाम हुसैन, नारे तकबीर। अज तू सखर में रोड़ीअ में पिटका कुटका पंहिंजी रत थो कढे, पर होॾे त मज़लूम इमाम हुसैन जी भेण बीबी ज़ैनब पंहिंजे भाउ जे जनाज़े जे मथां बीठी आहे त बि रुगो रहमत जा घोड़ा अथव, हाय घोड़ा कोन्हे। कहिड़ो तुंहिंजो दीन आहे, कहिड़ो तुंहिंजो दीन आहे, तुंहिंजी शरीयत आहे। होॾे भेण पंहिंजे भाउ जे जनाज़े ते हाय घोड़ा नथी करे, सब्र जो दामन नथी छॾे, छो त इमाम अली मक़ाम वसियत बि त करे वियो, ज़ैनब मुंहिंजे जिस्म जे जनाज़े ते हाय घोड़ा न कजांइ, ज़ैनब सब्र कजांइ, सब्र वारनि सां अल्लाह गॾु आहे। अम्मा चए थी अखियुनि मां पाणी अची वियो, मूंखे थोरो निंड जो झटको अची वियो, छो त करबला में 10 रातूं निंड बि त कोन कई हुईसीं, रुगो जनाज़ा पिया मिलनि, बुख बि उन भी हुई। के पुछण वारे पुछो, अम्मा अम्मा बुख उन ते तव्हां ख़ीमे में कीअं पिया वक़्त गुज़ारियो? अम्मा बीबी ज़ैनब थी फरमा, अल्लाह जो कसम आहे उन घराणे जूं ख़ानदान जूं औरतूं आहियो, असांजे नाने ते क़ुरान नाज़िल थियो। असांजी अम्मा फातिमा त राति जो तहजुद जी नमाज़ में 7 सिपारा क़ुरान जा हिक रकात में रोज़ रब खे ॿुधाईंदी। अम्मा ज़ैनब थी चए, बुख लॻंदी करबला जे खीमनि में, मानी न मिले, पाणी न मिले, बुख लॻंदी त क़ुरान पढ़ंदा हुआसीं, उन लॻंदी त पंहिंजे नाने मोहम्मद पाक ते सलात पढ़ंदा हुआसीं, बुख बि लही वेंदी, उन बि लही वेंदी। किताबनि में अचे तो हज़रत सैयदना उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह तआला अन्हु जो भी 40 ॾींहं पाणी बंदि थियो हो। मज़लूम मदीना है, मज़लूम करबला, 25 ॾींहं गुज़री विया। हज़रत अली साईं ख़त लिखियो हज़रत उस्मान ॾे, उस्मान 25 ॾींहं गुज़री विया, न मानी मिली थी, न पाणी मिलियो थी। मानी न मिले त बि ख़ैर आहे, पर पाणी न मिले त माण्हू जीअरो कीअं रहंदो? उस्मान तोखे ॾाढी तकलीफ़ आई आहे। अल्लाह अकबर, मां दरवाज़े ते चौकीदार तो बिहार आहे। हज़रत अली पंहिंजा जवान पुट इमाम हसन हुसैन उस्मान जे दर ते चौकीदार पहरेदार करे बिहारा। इहो वाक़ियो बि ॿुधाए थो त सहाबा जो अहल बैत सां प्यार आहे, अहल बैत जो सहाबा सां प्यार। दुश्मन जे दर ते को माण्हू पंहिंजा पुट बिहारी जो चौकीदार करे, चइबो त अलीअ खे उस्मान प्यारो हो न। हिकिड़े ज़ाकिर जी तक़रीर ॿुधी अबू बकर उमर खे नऊज़ बिल्ला गारियूं पियो ॾे, घटि वधि पियो ॻाल्हाए। ऐं हिकिड़ो त अजीब फोटू आयो आहे मोबाइल ते, हिकिड़ो ज़ाकिर मरी वियो आहे, अबू बकर उमर खे गारियूं ॾींदो, मरण खां पोइ ख़ुदा शिकिल बि फेराए छॾींदुसि। सहाबा खे घटि वधि न ॻाल्हाईंदा, कयो हथ ॿधी अर्ज़ु करण आयो मथां क़ब्र में शिकिल फिरी वञे, छो त अबू बकर उमर उहे थी जेके हींअर बि जन्नत में रोज़े पाक में नबी सां भाकुर में सुता पिया। ही पखो हले थो त सैयद हबीबुल्लाह शाह खे हवा लॻे, पर हिन पखे जी हवा मौला अब्दुल शकूर साहब खे बि लॻे, असांजे दोस्त स्टेट सेक्रेटरी खे बि लॻे, स्टेज ते वेठल मुंहिंजनि प्यारनि महिमाननि बुज़ुर्गनि खे बि लॻे। यादि रखो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े पाक ते सुबुह खां वठी सिज लथे ताईं 70,000 मलाइक रहमत जो दुरूद था पढ़नि, वरी सिज लथे खां वठी वरी सुबुह जी आज़ान ताईं 70,000 मलाइक ॿिया था दुरूद पढ़नि। रुगो मलाइक नथा पढ़नि, जानवर भी नबी साईं ते सलात पढ़नि, पखी भी पढ़नि, इंसान भी पढ़नि, जिन्न भी पढ़नि, मखलूक त पढ़े, पर इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी, खुद खुदा भी पढ़े थो।
पोइ या रहमत जी हवा जीअं हिन पखे जी हवा सैयद खे लॻे पर सैयद सां गॾु स्टेज ते बुज़ुर्गनि खे बि लॻे त नबी साईं जे रोज़े ते असांजो अक़ीदो आहे जेका रहमत जी हवा महबूब मुस्तफ़ा खे लॻे त महबूब सां जेके भाकुर में सुका पिया आहिनि अबू बकर उमर उन्हनि ते बि 24 कलाक वसे ई वसे। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहल बैत, नारे तकबीर। तॾहिं त मुंहिंजे साईं फरमायो जन्नत में 4 सूबा अथव और पाकिस्तान में अरे 5 थी विया अथव हाणे, अॻे 4 हुया पंजाब, सिंध, बलोचिस्तान, सरहद, ॿियो नालो ख़ैबर पख्तूनख्वा, 5 हाणे गिलगित वधायो अथऊं, गिलगित सूबो। घणा आहिनि पाकिस्तान में? 5, अॻे 4 आहे हाणे 5 वधायो अथऊं। ऐं जन्नत में घणा जेके 4 वणंदा आहिनि उहो ॻाल्हायो। तव्हां चैन जा आशिक़ ऐं दीवाना हथ मथे करे नारो हणी चओ असां चैन जा आशिक़। नारे तकबीर, शाने सहाबा, शाने अबू बकर सिद्दीक, शाने उमर फारूक, शाने अली मुर्तज़ा, शाने उस्मान ज़िन्नूरैन, नारे तकबीर। मां दुआ थो कयांसि अल्लाह कंदो शहीद ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह जे पोयों नारा हणंदो हिन जमात खे जन्नत में वठी वेंदो। आमीन करते दुआ लॻे आमीन कर। जेको चैन जो दुश्मन न हुन खां अलाह साईं मस्जिद खसे छॾी। ॻाल्हायां मां तो सिर तव्हांजो वञे थो जुजो छो था। जेको चैन जो दुश्मन न अलाह हुन खां मस्जिद खसे छॾी छो त मस्जिद जे लफ़्ज़ में अखर ॾाढा ॻाल्हि। जेको चैन जो दुश्मन न हुन खां अलाह साईं क़ुरान बि खसे छॾियो। उन जे सीने में क़ुरान न ईंदो। अल्हम्दुलिल्लाह हाफ़िज़ बि असांजी जमात में घणा अथव। सहाबा जे दुश्मननि वटि हाफ़िज़ न मिलंदव। हिन साल जी रिपोर्ट आहे पाकिस्तान जा जेके मदरसा विफ़ाक़ुल मदारिस में आहिनि उन्हनि जो इम्तिहान थियो। हिन साल देवबंद जमात मां 1,20,000 क़ुरान जा हाफ़िज़ निकिता। नारे तकबीर, उलमाए हक़, उलमाए देवबंद, जमीयत उलमाए इस्लाम। मस्जिद में भी अखर 4 त क़ुरान में भी। जेको चैन जो दुश्मन न उन खां अलाह क़ुरान त खसे छॾियो। रब उन खां कुर्सी भी खसे छॾी। कुर्सीअ में भी अखर। जेको चैन जो दुश्मन न उन खां अलाह मस्जिद भी खसे छॾी पर मस्जिद जो मुसल्लो भी खसे छॾियो। छो त मुसल्ले में भी परियां नथा ॻाल्हाइनि अलाह चैन जा आशिक़ न आहिनि। 4 जेको चैन जो दुश्मन न अलाह उन खां मुसल्लो त खसियो पर मस्जिद जो मिंबर भी जुमे वारो खसियो। छो त मिंबर में भी अखर, हिन टेबल में भी अखर, 4 क़ुरान में भी अखर। जेको चैन जो दुश्मन न उनखे 5 वक़्त आज़ान नसीब न थींदी, नमाज़ नसीब न थींदी छो त नमाज़ में भी अखर। जेको चैन जो दुश्मन न उनखे ख़ुदा रमज़ान जा सभु रोज़ा भी नसीब न कराईंदो छो त रमज़ान जे रोज़े में भी अखर, रोज़े में भी 4। जेको चैन जो दुश्मन न अलाह उन खां सिद्दीक़ भी खसे छॾियो। छो त सिद्दीक़ में भी अखर। जल्दी ॻाल्हाए अलहाज इमदादुल्लाह साहिब अची विया। मां ॻाल्हि ख़तम कयां। जेको चैन जो दुश्मन न अलाह उन खां सिद्दीक़ भी खसियो, नमाज़ खसिजी वई, रोज़ो खसिजी वियो। चैन जे दुश्मन खां अलाह साईं 4 यार भी खसे छॾिया, 4 मलाइक भी खसे छॾिया।